अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 नवंबर फ्राइडे ते मां घणो करे व्लॉग न ठाहींदी आहियां, पर अॼु मुंहिंजी दिलि चए थी त ठाहियां। सो मां इंशाल्लाह कोशिशि मुंहिंजी पूरी हूंदी त अॼु हिननि जी गुलनि जी जेका आहे मां अरेंजमेंट जी वीडियो ठाहे छॾियां। सो इंशाल्लाह ज़रूरु ठाहींदमि इहा। ऐं कुझु अंगण में हलणो आहे हाणे। सो हिते पाणी जी बाल्टी भरियल पई आहे ऐं कल्ह कुझु मूंखां रहिजी विया प्लांट्स हिकिड़े साइड जा, उन्हनि खे पाणी मां न ॾिनो हिन पासे वारनि खे। अॼु हाणे इन्हनि खे ॾींदमि पाणी। सो पाइप बि नथी विझां, ॿाहिरिनि प्लांट्स खे बि ॾेई छॾियो आहे जाम पाणी। ऐं असल में छा हो, जेको नलको मुंहिंजो टपके पियो न, लीक पियो थिए किचन जो, उन जे हेठां मां देॻड़ियूं रखी छॾियूं ऐं पोइ मां उन मां भरींदी पाणी ऐं ॾींदी पई वञां। तो इहो पाणी ॾेई पूरो कंदमि। खीर वारो आयो आहे ॿाहिरि, उनखां वठां खीर। सो पहिरीं पाणी ॾेई वठां, पोइ अंदरि वञी इहो खीर काढ़ण लाइ रखंदमि। सो ही ॾिसो, ही गुल मां अरेंज करे छॾिया आहिनि नंढड़े पॉट में। कीअं था लॻनि, हिननि जी वीडियो तव्हांखे मिली वेंदी त हिननि खे अटैच कीअं करिणो आहे, हिक ॿिए सां लॻाइणो कीअं ऐं प्रॉपर तरीक़ो छा आहे, हे पन कीअं ठहंदा। छो त गुलनि जी वीडियो मां ॾेखारे चुकी आहियां, पननि जी मां न ठाही आहे, ठीकु आहे। ऐं हिन में तव्हां ॾिसंदव त ही लाइट ऐं मीडियम ऐं डार्क कलर जा ग्रीन पन ऐं गुल। केरु चवंदो त ही हिन मां ठहियलु आहे, लॻे थो? बिल्कुलु बि नथो लॻे। हा मां यकीन कयो, मूंखे हिननि कमनि सां इश्क़ आहे, ॾाढी ख़ुशि थी थियां मां। सो हाणे हलूं था किचन में। हींअर बि मां अधु लाउंज में अधु किचन में ई आहियां, छो त मुंहिंजी टेबल ईअं ई रखियलु आहे। गोभी ऐं चिकन पचायां थी। चिकन मां थोरो विझंदी आहियां, हिकु त असां ॿ ॼणियूं आहियूं, ॿियो असांखे पूरियूं बूटियूं खाइणु पसंदि कोन्हनि बहरहाल, त पोइ मां हिनखे श्रेड करे छॾींदी आहियां। चिकन जीअं ई पचंदो गोभीअ सां गॾु, उहो बि ॻरी ज़रा थी वेंदो। बसर मां वटि नंढा बचिया आहिनि हाणे, त तंहिंजे करे इहे खयां था। सो हिते मां इहो कढी रखियो आहे, गोभी बि, भाॼियूं बि, ॿियूं ऐं चिकन। त जीअं मां हिनखे हाणे ॿोड़ पचाइण जी तयारी कयां। ऐं हिते मां थांव फैलाए वेई हुयमि, खीर कढियो पियो आहे, पाणी असांजो बॉइल थींदो आहे पीअण जो। ऐं हाणे थांव काफ़ी ड्राई थी चुका आहिनि। थांव अंदरि करे उनखां पोइ भाॼी कटींदमि, ॿोड़ पचाइण जी तयारी कंदमि। सो इहो मुंहिंजो हिन महिल जो कमु थींदो। बसर जो दाग थी रहियो आहे हिते, ऐं हिन पासे तयारी थी हले। अञा मां जेको आहे गोभी न कटी आहे, ऐं हीअ जेको आहे अदरक थूम कल्ह वठी आई हुयमि त कोन पीसी हुयमि। सो माशाल्लाह सां हिनखे हाणे मां पीसियां थी। बिस्मिल्लाह। 12 थी विया आहिनि ऐं मां ऑनलाइन कुझु घुरायो हो। सो उहो पार्सल आयो आहे, उहो मां पहिरीं पाण खोले ॾिसां, पोइ तव्हां सां बि शेयर कयां थी। तव्हां ॾिसंदव, तव्हांखे मज़ो ईंदो। मां घुरायो आहे कपिड़ो। ऐं मां एॾी ख़ुशि थी थियां, ॾिसो त केॾो हसीन आहे। हाणे मां हिन मां छा बि ठाहियां, मां ॿारनि जा कपिड़ा ठाहियां या मां पंहिंजे रिलिन में विझां। फाइन क्वालिटी जेको आहे कॉटन आहे, प्रिंट ॾिसो, कलर्स ॾिसो। ऐं इहे 350 रुपया मीटर पिया ॾियनि। पोइ हिननि सेल हईं त उन में हिननि 300 रुपया मीटर कयो। ख़ैर मां अल्हम्दुलिल्लाह मां खणी सेल मां ई वरितो आहे, पर जे 350 जो बि ॾियनि हा न त मां वठां हा। इलाही वॾो बर आहे हिन जो। सो हिकिड़ो इहो प्रिंट आहे, हिकिड़ो हे प्रिंट आहे। हीअ असल में ख़ासि तौर ते मां घुराया आहिनि रिलिन में विझण जे लाइ। वाह वाह वाह, ज़बरदस्त। हीअ ॾिसो, कलरफुल प्रिंट्स मूं वटां तक़रीबन ख़तमु थी विया हुआ। ऐं हाणे मुंहिंजी नियत हिननि ते ख़राबु थी थिए, त सोचां थी ॿारनि जा कपिड़ा ठाहियां, रिलिन खे पोइ फ़िलहालु पासे ते थी रखां। हीअ ॾिसो केॾो प्यारो प्रिंट आहे, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त हिक ॿिए खां वधीक। सो हीअ सभु मां घुराया आहिनि, हिकु मीटर मां घुराया हुआ सभिनी मां, ऐं 300 रुपया मीटर न गज़, ठीकु आहे। सो इहे सॼा प्रिंट्स आहिनि आलीशान। सो ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻा। ऐं यकीननि मां हिन मां कुझु त हादिया राजिया जा कपिड़ा ठाहींदमि, छो त ॾाढो सॉफ्ट ऐं आहे हे कपिड़नि जे लाइ ॾाढो सॉफ्ट ऐं ज़बरदस्त कपिड़ो आहे। ऐं क्वालिटी तमामु सुठी आहे। ऐं हिन में स्टार्स में जेको आहे न, थोरो ग्लिटर आहे कपिड़े में, ऐं हीअ ग्लिटर जेको आहे लहंदो कोन्हे। हीअ ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां इहो हिन में फिक्स हूंदो आहे। बाक़ी हाणे हीअ त मां सिधो रिलीअ में विझंदमि, छो त एॾो कलरफुल हो जो मूंखे वणे पियो ॾाढो। सो वाह वाह, दिलि ख़ुशि थी वई मुंहिंजी। लाइव सेशन पूरो कयो ऐं उनखां पोइ नमाज़ पढ़ी वरिती 3 पहिरीअ जी। ऐं मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी त कोई मूंखे ॿुधाए त हीअ कहिड़ो प्लांट आहे।
ही पंहिंजो पाण फुटो आहे हिन में, जीअं मुंहिंजी निम पाण फुटी, हिकिड़ी निम फुटी, हाणे ॿी फुटी आहे, त हीअ प्लांट ईअं पंहिंजो पाण जेका मिटी मां हिन में विझी, हुन में को ॿिज हुयो, इहो फुटी आयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा त राति जो बंदि थी वेंदो आहे। हे हिन जा जेके पन आहिनि न, हे ईअं ॿिटा थी फोल्ड थी वेंदा आहिनि बिल्कुलु। त मां इहो कोशिशि कंदमि त अॼु मां राति में हिन जो हिकिड़ो भरियां नंढिड़ो क्लिप, पोइ तव्हां सां शेयर कयां। त मूंखे प्लीज़ हिन प्लांट जो नालो ॿुधायो, मूंखे न आहे ख़बर। जीअं निम जी ख़बर न हुई त पोइ मुंहिंजो भाउ आयो हुन ॿुधायो त निम। हीअ पार्सल आयो आहे हिकिड़ो, जंहिंमें कुझु यूज़ड शादियुनि जा कपिड़ा आहिनि। ऐं हिन छोकिरीअ खे मां न सुञाणींदी आहियां, जंहिं बि मोकिलियो आहे उहा मुंहिंजी व्यूअर आहे हिकिड़ी यूट्यूब जी। पोइ इंस्टाग्राम ते मूंसां हुन कॉन्टेक्ट कयो ऐं हुन मूंखे जेको आहे ॿुधायो त मां कुझु कपिड़ा ॾियणु थी चाहियां, त मां हुनखे एड्रेस ॾिनी। हाणे खोले ॾिसूं था त हिन में छा आयो आहे। सो हिनखे मां खोलियो आहे, माशाल्लाह हेलियूं फाटनि थियूं। इहे बनारसी हिकिड़ो सूट आहे, हुन मूंखे ॿुधायो हो त इहे यूज़ कपिड़ा आहिनि, हिकु ॿ दफ़ा पातल आहिनि। ज़ाहिर आहे शादियुनि जा कपिड़ा त घणो पाइबा बि कोन्हनि, त हुन मूंखे ॿुधायो त मां मोकिलियां, तव्हांखे खपंदा? त मूं हुनखे चयो त हा भली मोकिलियो। माशाल्लाह हे त इलाही हेवी आहे। तो इहे कपिड़ा आया आहिनि। सो तव्हां बि व्यूअर्स जेके बि हिते मुंहिंजे आसपास रहो था, हैदराबाद में, कराची में, त तव्हां बि ईअं करे था सघो त अगरि तव्हां वटि इस्तेमालु थियल कपिड़ा हुजनि, कंहिंजी न कंहिंजी शादीअ में कमु अची वेंदा। ऐं माशाल्लाह पंहिंजो नालो ऐं फ़ोन नंबर बि लिखियो अथई मूंखे। अलाह साईं ख़ुशि रखंदसि। उहो मूंसां कॉन्टेक्ट में आहे इंस्टाग्राम ते, ठीकु आहे। सो हाणे मां हुनखे ॿुधाईंदमि त हीउ दॿो मूं वटि पहुची वियो आहे। हुनखे इंफॉर्म कयां, मैसेज करे छॾियांसि, हिननि जी पिक्चर बि मोकिलींदीमांसि। अॼु बॉक्स आयो आहे, माशाल्लाह ज़बरदस्त। कंहिंजो न कंहिंजो भलो थी वेंदो। फ़िलहालु मूं वटि कोई बि कंहिंजे बि तरफ़ां फ़िलहालु न आयो आहे इहा रिक्वेस्ट। सो जीअं ई ईंदी त मां इहे कपिड़ा रखां थी, त उन्हनि जे हिसे में वेंदा। सो राजी मानी जी तयारी कंदमि। चिकन वारे खे फ़ोन करे आई आहियां। हिसरान कटे रखियूं आहिनि भाॼियूं, सावा बसर ऐं इहे सूप जे लाइ जेको मां वेजिटेबल चिकन सूप ठाहींदमि, चांवरनि सां असां खाईंदा आहियूं। ऐं हिन में ई सभु बाक़ी सब्जियूं, गजरूं, बंद गोभी, शिमला मिर्च चांवरनि जे लाइ, हे सूप जे लाइ, ऐं हे हेठि जेके आहिनि सावा बसर अलॻि। चिकन ख़तमु थी वियो त मां हुनखे फ़ोन कई आहे, त हाणे चिकन ॾेई वेंदो, त उनखां पोइ मां प्रॉपरली अचे रात जी मानी जी तयारी कंदमि। हे प्रिंट हिते ई पिया आहिनि, छो त मुंहिंजी भेण खे जेको ॾिसणा हुया, त मां हिननि जा फ़ोटो कढण जे लाइ हिननि खे हिते खोले रखियो आहे। त हाणे इहे बि तव्हां वाइंड अप कयां। चिकन अची वियो ऐं हे कुझु ॿूटियूं बॉइल करण लाइ रखियूं आहिनि राति जे लाइ, जेको मां सूप ठाहींदमि। ऐं उनखां अलावा बाक़ी जेको हुयो उहो धोई हिसा करे ऐं डिवाइड करे छॾियो आहे। हाणे फ्रीज़र में वेंदो। ऐं आज़ान अचण वारी आहे सांझीअ जी, त असां पढ़ंदासीं निमाज़, तेसि ताईं चिकन बॉइल थी वेंदो। ऐं सांझी निमाज़ खां पोइ अची वरी प्रॉपर डिनर जी तयारी थींदी। सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। ऐं हाणे मां तव्हांखे हिन प्लांट जी शिकिल ॾेखारियां। हे ॾिसो, जेसि ताईं थोरी बि रोशनी हुई न, तेसि ताईं हिन जा इहे पन खुलिया पिया। ऐं हाणे जीअं ई रोशनी ख़तमु थी वई आहे ॾींहं जी, राति थी वई आहे, त हिन जा पन बंदि थी विया आहिनि। सो प्लीज़ मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीउ कहिड़ो प्लांट आहे जेको राति जो ऑटोमेटिकली बंदि थो थी वञे। हिकिड़ो हूंदो आहे शर्म बूटी, उनखे हथु लाइबो आहे त बंदि थी वेंदो आहे। हे पाण ई राति जो बंदि थो थिए, ॾींहं जो खुली थो वञे। थोरी देरि पहिरियों बि हिन जो सीन तव्हां जेको आहे ॾिसी था सघो। सो बहरहाल मुंहिंजो नालो मूंखे ख़बर न आहे, सो मूंखे नालो ॿुधाइजो। हाणे अंदरि वेंदमि। सो हाणे त प्रॉपर टाइम आहे खाधो पचाइण जो। चेक कयूं था त असांजो चिकन कहिड़े हाल में आहे। चिकन मुंहिंजो बॉइल थी वियो आहे। सो हाणे मां कंदमि हिन जी तयारी। ऐं तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो त अॼु मां जेको खाधो थी पचायां, चिकन वेजिटेबल सूप ऐं उनखां सवाइ एग फ्राइड राइस, चाइनीज़ राइस, इहे तव्हां ॾिसी सघंदव। मुंहिंजे वीडियोज़ जेके आहिनि मुंहिंजे हुन ते अवेलेबल आहिनि ऐं चैनल ते तव्हांखे मिली वेंदियूं। सो इहो खाधो मां हाणे पचाईंदमि। ऐं हीअ मज़ेदार सब्जियूं कटियल आहिनि। ऐं बसर मां पंहिंजे हिसाब सां कटींदी आहियां, इन करे मां सुराण खे चवंदी आहियां त अछो हिसो जेको आहे बसर जो उहो हमेशह ईअं वॾो वॾो छॾे ॾे, मां जंहिं महिल विझंदमि त उन महिल कटींदमि बाक़ी सब्जियूं। ऐं मां तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे इन सां गॾु अॼु जो इहे बोनस व्लॉग आहे। सो इन बोनस व्लॉग मां जेका मोकिलाइणी आहे, ख़ुशि जो आबाद जो, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाही।